डेहरकी में ईद जी रात जो नौजवान जो क़त्ल वरी सुबुह ॾींहुं ॾिठे जो फुर दौरान नौजवान मथां हथियारबंदनि जी फायरिंग ॼंघनि में गोलियूं लॻण सबबि हिंदू नौजवान ज़ख़्मी थी पियो। ॻणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल। हिंदू बिरादरी जे माण्हुनि जो घोटकी पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। सामिन घोटकी ज़िले में नए आयल SSP खां बाद अमन अमान जी सूरतहाल इंतहाई ॻणती जोगी आहे। हर आए ॾींहुं फुर क़त्ल ऐं ॿियूं वारदातूं थी रहियूं आहिनि, लेकिन पुलिस जी का बि कारकर्दगी ॾिसण में न पई अचे। इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मीरपुर माथिले में घोटकी ज़िले जो सीनियर सहाफ़ी लतीफ़ वसीर खां। सूरतहाल ख़राब थींदी पई वञे, उनजा कारण जेके असांजे साम्हूं नज़र अचनि पिया। हिकु त SSP घोटकी जी मुक़रर थी आहे, उनखां पोइ असांखे पुलिस जी रिट बिल्कुलु जेका आहे न हुअण जे बराबरि नज़र अचे थी। ऐं हिन वक़्तु 4 महीननि दौरान 3 जे लॻभॻि इंसानी जानियूं क़त्ल थियूं आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते जेको रेशो आहे उहा ज़मीनी तकरार हुजनि या जेके आम मामला हुजनि, उन्हनि ते माण्हू क़त्ल थियनि था। क़त्ल थियण खां पोइ थिए ईअं थो, उतां जा जेके जवाबदार आहिनि उहे पुलिस गिरफ़्तार कुझु करे थी, बाक़ी नथी करे। उन सां गॾु पर अहिड़ी तरह घोटकी मिरपुर डेरकी माण्हू 20 सालनि जी हद में केतिरियूं ई जेके वारदातूं थियूं नी, बदमनी ॾींहों ॾींहुं वधे पई। अव्हांखे यादि हूंदो सतन कुमार वारे वाक़े खां पोइ ही हिकिड़ो वरी पंहिंजे जरवार में हिंदू खे डेरकी में हिंदू खे गोलियूं लॻियूं नी, ऐं जरवार मां हिंदू जी 35 लख रुपया धाड़ो लॻो, विच शहर मां धाड़ो लॻो, ऐं घोटकी सिटी मां जेको हिंदू वापारी आहे सोनारो उन्हनि जो धाड़ो लॻो। पर अहिड़ी तरह जेका ज़िले जी सूरत हाल आहे, ॾींहों ॾींहुं बिगड़ंदी पई वञे। आम माण्हुनि खे, आम माण्हू ख़ुदि परेशान नी। इन सॼे मामले जो इंतज़ामिया नोटिस वठणु घुरिजे, ख़ासि तौर ते जेका ज़िम्मेवारी आहे चूंडियल नुमाइंदनि जी आहे। हीअ अवाम, उन्हनि जे ज़िले जी अवाम, उन्हनि जा वोटर आहिनि। ऐं उनखां पोइ घोटकी ज़िले मां तक़रीबन 40 जे लॻभॻि माण्हू अगवा थिया। फरमान जेके माण्हू अगवा थिया थियो इहो त उन्हनि माण्हुनि जे बैक साइड ते उहे कहिड़ा ॾुआरी आहे, उहे कहिड़ा क्रिमिनल हुआ, ऐं उन्हनि जन खां उहे बाज़ियाब थिया। पुलिस त ड्रामाई अंदाज सां जेको आहे ॿुधाए पई त असां मुबैना तौर ते मुक़ाबले दौरान बाज़ियाब कयासीं, पर उन्हनि मामलनि जा वाक़िअनि जा केस दाख़िल न थिया। जेसि ताईं इन्हनि ॾुआरियुनि ख़िलाफ़ जेके इन क्राइम्स में जेके इन्वॉल्व नी, उन्हनि ख़िलाफ़ जेके सख़्तु एक्शन न खयो वेंदो, उन सां पोइ उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल न कया वेंदा, की कार्रवाइयूं घटि बदिरां ॾींहों ॾींहुं वधंदी। पर उन सां गॾु SSP जी मुक़ररी दौरान ज़िले में 3 पुलिस जा जवान जेके शहीद थिया नी, मूंखे ॿुधायो फरमान, उन्हनि पुलिस एहलकारनि जा कातिल गिरफ़्तार न करे सघी पुलिस। पर उन सां गॾु ज़िले अंदरि ख़ासि तौर ते जेका असांखे ॿी शइ नज़र अचे पई, उहा इहा नज़र अचे पई जेको मर्डर केसिस आहिनि, उन्हनि मर्डर केसनि जी पुलिस एहलकारनि जी अहिड़ी त गठजोड़ आहे। उन्हनि में थिए ईअं थो जेकॾहिं में बि क़त्ल में 4 माण्हू मुलविस नी, FIR ॾहनि माण्हुनि ते थी, पोइ वरी छा थो थिए, अॻिते हली करे पुलिस चए थी बाबा अचो उन्हनि माण्हुनि जा नाला इन्वेस्टिगेशन में नाला कढूं, पोइ केस जी उन्हनि जी केस जो फी माण्हू जे नाले कढण जा पैसा रखियल नी, 7 खां 8 लख रुपया। पोइ थिए ईअं थो अॻिते हली करे वरी उहो केस ट्रांसफर कनि था सखर। माना इहा गठजोड़ लॻी पई आहे, बदमनी, चोरियूं, ऐं उनखां पोइ माण्हू हवा वारो सिलसिलो। हींअर त बाबा शहर जा जेके शहरी आहिनि उहे बि गैर महफ़ूज़ बणियल नी। ऐं ही 4 महीननि दौरान फरमान तव्हां ॿुधायो, सवाइ जुआ आकड़ा पर्ची जेके वीचारा रांदि खेॾण था अचनि पिया, उन्हनि ते केस दाख़िल थिए थी। 7,500 ज़िले घोटकी में जेके पोश इश्तिहारी इनाम याफ़्ता आहिनि, उन्हनि मां मूंखे ॿुधायो को हिकु ॾुआरी को इनाम याफ़्ता को पोश गिरफ़्तार थियो आहे। पर ज़िले अंदरि जेको ॿियो कारण नज़र अचे थो, जेके क्राइम थिए थो पियो, उनजी वजह इहा आहे त ज़िले में जेके क्रिकेट बुक आकड़ा पर्ची जा दुकान खुलियल नी, माण्हू अचनि था पिया उते, वरी जॾहिं वापसी वञनि था पिया, पोइ क्राइम कनि था पिया, पोइ मोटरसाइकिलूं चोरी कनि था पिया। मां तव्हांखे यादि हूंदो त SSP उमर तुफ़ैल जे पीरियड में 350 जे लॻभॻि जुआ आकड़ा पर्ची जा जेके दुकान जो इंकशाफ कयो। गुज़िरियल ॾींहुं डेरकी में वाक़ियो पेश आयो। अॼु हिंदू वापारी खे फुर करे गोलियूं हयूं वयूं, ऐं आदलपुर थाणे जी हद में हिते क़त्ल थिया। ज़मीनी मामले ते सरहद में हिकिड़ो सुमरो नौजवान हुयो, उहो क़त्ल थियो। पर अहिड़ी तरह ज़िले पूरे अंदरि बदमनी जेका ॾींहों ॾींहुं वधे पई, ऐं उन सां गॾु इन जी जेका ज़िम्मेवारी आहे उहा हिते जे चूंडियल नुमाइंदनि जी आहे, जेके NOC ॾेई ज़िले घोटकी में ऑफिसर मुक़रर कराइनि था। इहो नथा ॾिसनि उन ऑफिसर जी कारकर्दगी छा आहे, छा उहे अवाम खे रिलीफ ॾियनि था, छा अवाम अञा वधीक अज़ाब भोगे पई। उन सां गॾु ज़िले में जेका बदमनी जी सूरत हाल आहे उहा ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। फरमान ॻाल्हि इहा आहे त असांजे ज़िले अंदरि केतिरियूं शहरी ताज जूं कमेटियूं ठहियल नी, शहरी ताज अॻवान बि आहिनि। हर शहर में जेका सूरत हाल वधे पई, जेकॾहिं चूंडियल नुमाइंदनि खे सभु ख़बर आहे त उहे पाण NOC ॾेई उन्हनि खे मुक़रर कराइनि था। आम माण्हू जॾहिं उते वञनि था उन्हनि खे रिलीफ कोन थो मिले पियो। हिते इन हवाले सां हितां जा शहरी जेके आहिनि उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे, जेके तंज़ीमूं ठाही वेठा आहिनि उहे निकिरनि, उहे इन ते सख़्तु एहतिजाज कनि, उनखां पोइ इन शइ सॼे मामले जो पुछाणो कनि घोटकी पुलिस खां। हीअ शइ ॿुधायां फरमान, घोटकी पुलिस जी जेका बजट आहे करोड़नि में बजट आहे, जंहिंमें एतिरी बजट हुअण बावजूद त घोटकी पुलिस जेको कमु रखियो आहे ज़िले घोटकी अंदरि, त
उहो इहो आहे आम माण्हू खे जिन जो ॾोह थिए थो उहो थाणे ते वञे थो, पुलिस पहिरें चए थी बाबा ही अहिड़ो वाक़ियो थियो ई नाहे, अॻिते हली करे वरी जॾहिं उहो माण्हू अॻवा थियो वापसि थिए थो पुलिस चए थो मुंहिंजी मुबैना तौर ते असां बाज़ियाब कराए सख़्तु इन हवाले सां इन बदमनी जेका वधंदड़ सूरत हाल आहे इन हवाले सां असां कलमदणी सिविल सोसाइटी शहरी या जेके मुख़्तलिफ़ तंज़ीमूं उहो आवाज़ उठाइनि। उन खां पोइ थी सघे थो का तब्दीली अचे पर मूंखे नज़र कोन थो अचे छाकाणि जेके ज़िले जा जेके बि थाणा आहिनि जिन थाणनि ते जेके मुक़रर थियल SHOs खां वठी चौकी इंचार्ज या IC उहे सवाइ भोतारनि खां कंहिं उन भोतारनि जी सिफारिश ते लॻनि था नथा ॾिसनि पिया उन्हनि जी कारकर्दगी छा आहे। फरमान इहो तव्हांखे यादि हूंदो त पाण जी वक़्त अॻु में हिकिड़ी ख़बर ब्रेक कई थी जंहिंमें IG सिंध हिकिड़ो नोटिफिकेशन जारी कयो त जिन माण्हुनि जे मथां पुलिस ऑफिसर्स नी या इंचार्ज नी जिन जे मथां केस दाख़िल नी या अक्यूज़ क्रिमिनल्स नी उन्हनि खे किथे बि पोस्टिंग न ॾिनी वञे। पर अहिड़ा कई उन हवाले सां बि असांजे ज़िले में अहिड़ा कई आहिनि पुलिस एहलकार आहिनि जिन जे मथां केस आहिनि ऐं उन खां पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न थी। जेसि ताईं सख़्तु कार्रवाई न कई वेंदी SSP घोटकी इन्हनि खां पुछाणो करे SHOs खां पुछाणो करे भाई क्राइम छो पियो थिए, उनजा कारण छा आहिनि, क्राइम जे पोयां कहिड़ी शइ आहे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो। पर आम माण्हू खे कोई इंसाफ़ कोन पियो मिले। अवाम खे शहरी इताद सिविल सोसाइटी कलमदड़नि खे सॼे मामले ते लिखणु घुरिजे। असांजा ज़िले जा जेके चूंडियल नुमाइंदानी उन्हनि खां त उमेद रखी कोन थी सघिजे छाकाणि त जॾहिं हेॾा वाक़िया थियनि था शहरनि मां फुरूं थियनि थियूं हिंदू गैर महफ़ूज़ बणियल नी 70 कमार वाक़ियो मुंहिंजे साम्हूं फरमान ॾिठो मुख़्तलिफ़ एंगलनि सां माना हिकिड़ो उन खां पोइ वरी केस खे ट्रांसफर कयो वियो सखर। पर अहिड़ी तरह जरवार में हिकिड़ो कतल केस थियो अॻिते हली करे हलंदे हलंदे वरी उन केस खे सखर ट्रांसफर कयो। पर अहिड़ी तरह ज़िले में अहिड़ा सणभा केस नी जेके हिते पुलिस उन्हनि खे छापे करे उन्हनि सॼनि मामलनि जी गठ जोड़ खां पोइ वरी उन्हनि खे केस ट्रांसफर करे सखर। पर हितां जा आम माण्हू जेके इन सॼे मामले ते आवाज़ उठाइनि ऐं बदमनी जी जेका सूरत हाल वधी वधंदी पई वञे ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी सां लाॻापियल PPMN सरदार मोहम्मद बख्श खान महर खे बि नोटिस वठणु घुरिजे, मीर ख़ालिद खान खे बि नोटिस वठणु घुरिजे, चूंडियल नुमाइंदनि खे नोटिस वठणु घुरिजे छाकाणि ही उन्हनि जो ज़िलो आहे, ही अवाम उन्हनि जी पंहिंजी आहे, ही जेका बदमनी थिए थी चोरियूं थियनि थियूं हद SHOs खां पुछनि SSP खां सख़्तु पुछाणो कनि ऐं ख़ासि तौर ते ज़िले अंदरि जेके 7,500 रूपोश इश्तिहारी जेके माण्हू आहिनि उन हवाले सां बि जेके थाने जी कारकर्दगी असांखे ॾिसण वटा कोन पई अचे। नो अरेस्ट, नो टीयर गैस। वो चिल्लाते हैं तो चिल्लाने दो, पहले चिल्लाएंगे बाद में थक जाएंगे फिर भूल जाएंगे।